बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ त कयूं त तव्हां जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव आबाद हूंदव। असां वटि अल्लाह साईं जा रहम ई करम आहिनि। जीअं त सॼी सिंध में बोड वारी सूरत हाल आहे, उहो बोड वारो पाणी सफ़र कंदो कंदो अची हैदराबाद ऐं जामशोर जे विच में जेका पुल ठहियल आहे कोटली बैराज उन ताईं पहुची चुको आहे। अचो त असां बि हलूं उन पाणी जी सूरत हाल खां वाक़िफ़ु थियूं ऐं ॾिसी अचूं ऐं तव्हांखे बि ॿुधायूं। हिते जीअं त हींअर हालत थोरी ख़राबु आहे, पाणी तमामु शदीद आहे, त इजाज़त न पई मिले हिते अचण जी। पर हिते असां स्पेशल परमिशन वरिती आहे त कुझु असां वीडियो जी रिकॉर्डिंग करे सघूं। त अचो त असां हिते पाणी जे पुल जे बिल्कुलु विच में था लहूं। हीउ ॾिसो, हिन पुल खे तामीर थींदे तक़रीबन 1932 खां हिन पुल जी तामीर शुरू थी हुई ऐं 1955 में हीउ मुकमल तयारु थी वियो ऐं हिन जी इफ़्तिताह कई हुई सर ग़ुलाम अहमद। अचो, हिन पुल में तक़रीबन 44 दरवाज़ा आहिनि ऐं हिन वक़्तु पाणीअ खे गुज़र करण लाइ सफ़र करण लाइ 44 दरवाज़ा खोलिया विया आहिनि, जेके तक़रीबन 18 मीटर 66 फुट जा आहिनि, वेकरा हूंदा आहिनि। हीउ ॾिसो, पाणी जो गोड़ गजगोड़ ऐं दहशत एतिरी हुई जो माण्हू हिन पुल ते बीह न पियो सघे, पंहिंजा पेर जमाए न पियो सघे। पर असां ॾाढी कोशिशि कई आहे त वीडियो सुठो करे सघूं। हिनजो आवाज़ु तव्हां ॿुधंदव त तव्हांखे ॾाढो ख़ौफ़ ईंदो। हिते बीहण ॾाढो मुश्किल हुयो। तव्हां बि हिन पाणी जी दहशत खे था महसूसु कयो, हिन जे आवाज़ खे ॿुधो। हीउ पाणी तक़रीबन 7 लख क्यूसिक हिन पुल ताईं पुॼी चुको आहे, जेको सफ़र कंदो हाणे अॻियां वञी रहियो आहे। ऐं एॾी त शदीद ग्रेविटी हुई हिते जो माण्हू पंहिंजा क़दम ॾाढो मुश्किल सां जमाए सघूं पिया असां। ऐं असांखे परमिशन बि सफ़ा थोरे टाइम लाइ मिली हुई, तंहिं असां कोशिशि कई त जल्द खां जल्द वीडियो भरे वठूं। पर हवा एतिरी शदीद हुई छो जो दरवाज़ा पुल जे हेठां खुलियल हुआ ऐं मथां हवा क्रॉस करे वई हुई, त हिते पेर जमाइण ॾाढा मुश्किल हुआ। हिन खां अलावा ख़ौफ़ बि ॾाढो पियो थिए। तव्हां हिते हुनजो आवाज़ बि ॿुधी सघो था। हिन जॻह ते शदीद ख़ौफ़ जो अहसासु थिए पियो। बस अल्लाह रहम करे। हाणे असां कुझु वक़्तु ख़ामोशी लाइ इख़्तियार कयूं त जीअं तव्हां बि हुन जो साउंड आवाज़ु ॿुधो ऐं हिन जी दहशत खे, हिन जी वहकिरी खे महसूसु कयो त तव्हां केतिरो शदीद पाणी जो रेलो, ॾोड़ जो रेलो गुज़री रहियो आहे। हीअ पुल तक़रीबन 1.5 किलोमीटर मुफ़ासिले ते मुश्तमिल आहे। हीअ पुल जेका आहे कोटली बैराज, जामशोर डिस्ट्रिक्ट ऐं हैदराबाद डिवीज़न खे पाण में ॻंढींदो आहे। रोज़ानो हितां हिन पुल तां लखे माण्हू सफ़र करे जामशोर खां हैदराबाद ऐं हैदराबाद खां सफ़र कंदा जामशोर वेंदा आहिनि। हीउ दरवाज़ो पुल खां थोरो ॿाहिरि निकितल आहे, कोटली बैराज खां थोरो ॿाहिरि आहे। आम ॾींहंनि ते हीउ दरवाज़ो मुकमल बंदि हूंदो आहे, पर हींअर हिन दरवाज़े खे खोलियो वियो आहे त जीअं पाणी आसानीअ सां सफ़र करे अॻिते वधे। ऐं हिन जी अपोज़िट ॿिए तरफ़ हिकु दीवार हूंदी आहे जेका बिल्कुलु दरिया जे विच में हूंदी आहे ऐं तक़रीबन 4 फुट 5 फुट ॿाहिरि नज़र ईंदी आहे। पर हींअर पाणी एतिरो शदीद आहे जो पाणी हुनखे ओवरफ्लो पियो करे ऐं उहा दीवार मुकमल पाणीअ जे हेठि पई वञे ऐं असांखे बिल्कुलु नज़र न पई अचे। न त असां जॾहिं बि हिन पुल तां सफ़र कंदा आहियूं इहा दीवार तक़रीबन नज़र ईंदी आहे। इहो हो पाणी जो वहकिरे जो ताज़ी सूरत हाल। वरी मिलंदासीं सलामत सां। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो। अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफ़िज़।